राइटर नूर ज़ौल साहब ऐं फरज़ंद मलिक खजू तव्हां साम्हूं तस्वीर में ॾिसी रहिया हो। ऐं फरज़ंद मलिक खजू पहिरें स्पेल जी पूरी शूटिंग करे चुको आहे ऐं तयारी करे चुको आहे ऐं डायरेक्टर आहे इन ड्रामे दुलाब जो। ऐं तव्हांखे कहाणी ॿुधाईंदासीं हाणे अॻिते असां ग़ुलाम हुसैन जी। लेकिन दुलाब ड्रामो पहिरियों स्पेल तयारी हली रही आहे फुल फ्लेज। दोस्तों ग़ुलाम हुसैन जी नेक्स्ट एपिसोड अचण वारनि किस्तनि में तव्हां ॾिसंदो त हाणे इहो बीठल पाणी यानी मुख़्तियार जेको आहे ॿोड़ींदो चाकर ख़ान जे गॾु बाहि ॿारींदो। लेकिन सिकंदर उन खां पहिरियां ई जेको आहे रांझण जे लाइ मुसीबत ठाहे छॾी आहे जेको उन छोकिरी खे अगवा करायो हुयो बिलावल सां गॾिजी करे। हाणे दोस्तों वॾे में वॾो जहिड़ो जेको थींदो त चाकर ऐं मुख़्तियार जो थींदो मल जे मुक़ाबले में बि सिधो सऊं बि। ऐं मुख़्तियार जेको आहे साईं निसार शाह इहो वॾी मुसीबत कंदो चाकर ख़ान जे लाइ खड़ी। लेकिन चाकर ख़ान इन खे हल्के में वठे थो, अॻिते हली उन सां बि वेल थींदो। ॿी तरफ़ त ग़ुलाम हुसैन जो सिदरा सां इश्क जारी रहंदो, इहो बंदि कान थींदो। सोडे जो इश्क बि जारी रहंदो। बहरहाल अचण वारनि किस्तनि में इहे सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा ड्रामा सीरियल ग़ुलाम हुसैन में। सब्सक्राइब लाइक ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।